जी नाज़रीन, पनवाकिल खां 20 किलोमीटरनि जे पंध ते ॻोठ रोजो महेसर जो रवासी सुगड़ मोहम्मद अयूब महेसर, जंहिं पंहिंजे नाले सां गॾु पंहिंजे ॻोठ जो नालो बि पूरी सिंध में रोशन कयो आहे। अचो त संदसि कुझु बेत ॿुधो। चाचा तुंहिंजी पैदाइश कॾहिं जी आहे? साईं असांजी हिन महिल हाणे 90 बोलूं पैदाइश तव्हांजी 90 साल उमिरि थी वई आहे। 90 साल असांजी उमिरि आहे। कुझु पढ़ियल सिंधी 2 दर्जा हूं, बाक़ी मोहबत में 4 किताब मां वटि इंजील ज़बूर ताज ईसाइन सां वारो मुंहिंजो उन्हें बि मास्तरी में रिकॉर्ड भरियल आहे जो कोह मरी में मूंखे उहो ईसाइन न हो। उन्हनि हिंदुनि माड़े चयो मां हाणे 1000 मुस्लमान कयो आहे तोर कराया अथमि हिंदुनि जा ईसाइन जा। मुंहिंजे शागिर्दनि कराया मां 8 साल राह कंदो हुउमि, मां सां हिंदू गॾु आहे। उन्हनि खे मोहबत में हाणे मां ईसाई करे छॾिया 1000 खनि उन जंहिं मूंखे कोह मरी ॿियो ख़ासि मीरपुर में बि 5-8 साल आहे मुंहिंजो 8 माण्हुनि जो आड़ो ॿाड़ो उन्हनि खे हूंदो आहे। जीअं सिंध वारो प्रोग्राम भरंदा आहिनि अंग्रेज़नि जा, मुंहिंजो अंग्रेज़नि सां बि वास्तो आहे। सिंध में बि जेके तूं पुछंदे मंघे पीर ते बि उहो वाॻुनि जेको खणी आयो उहो वाॻुनि मां ॾिसी आवां, उते बि एंट्री मुंहिंजी सॼी भरियल आहे। उहे सॼा फोटू आहिनि हिन महिल मां वटि बि कुल शहर साईं आहे त तॾहिं आहे सां तंग न पहुजे तोड़े हुजे हसियत मंझि हेठि मशहूरु थींदे मुल्कनि में थींदे ॾेहनि में बि ॾेठि तोड़े सफ़ा थी वञे सेठ त बि तकड़ुनि पंहिंजा साईं तड़ थो चवे थो त इश्क में नालो फ़क़ीर चयो आहे त अवल औरत जो मर्द जो न आहे। हाणे उन फ़क़ीर कलाम ठाहियो आहे थल 8 औरतुनि सां लाइ लैला हीर सोहणी मुफ़्त मूमल थी मरे शीरी ज़ुलेखा बाब भोरी बाह ब्राह्मण थी मरे। यूसुफ ज़ुलेखा मिस्र जी तोखे मिस्र जी में ॿोली में मिसरो ॿुधायां थो। ज़ुलेखा खे चऊं त तूं नौकर ते छो आशिक़ थी आहे त वाजिब तस्लीम यूसुफ मुतबरक माहे लका अॼु ॾिसो त सही न। हा पोइ ख़बर पाण थो त हथ कटे थो। वाजिब तस्लीम यूसुफ मुतबरक माहे लका मुस्तक मुस्तबक ला तफ़्सको काफ़िरे लाइ लैला हीर सोहणी मुफ़्त मूमल थी मरे शीरी ज़ुलेखा बाब भोरी बाह ब्राह्मण थी मरे। हीर जंग सियाल जी सराइकी में मिसरो त अश्क माही सभु छोड़ाया तख़्तशाही मासिया दर्द मारी दिलि वीचारी ॻाल्हि ॻणतियुनि विच करे लाइ लैला हीर सोहणी मुफ़्त मूमल थी मरे शीरी ज़ुलेखा बाब भोरी बाह ब्राह्मण थी मरे। मूमल जो वास्तो हिंदुनि सां हूं जी ॿोली घणी कंदा आहिनि त हूं थाना पुठियां थेल मरिया हेकली। हा जॾहिं मूमल खां राणो रुठो तॾहिं वञी उते ई मेड़ा मिंटा करे चएसि पई हा त बसन मारो तो बिना हूं राति दिन रोती फिरां हूं अबाणा हूं तेराणा ता पिछे का कुण करे लाइ लैला हीर सोहणी मुफ़्त मूमल थी मरे। छा ते रुठो आहे त अञा छा ते रुठो आहे ऐं मां अंजाम ते करल काए पए त ॿुधाईंदो वञा दौड़ो न मिसरनि था। हा ॿुधाईंदो। ऐं मां अंजाम ते करल खे काहे तूं सुती पई सीतल सां पेट वॾा पाए हेकर टाइम हलियो वञा खनो खे वाए पर घणे ठम ॻाल्हि हॾी दिलि सां दौड़ाए त खुआरी कम न खाननि जो जोड़नि जोगाए काम रखी माए कच्छ में माम सां मिलाए ॼाणे ॼमाए हर्फ़ रखियो मां हक़ जो अञा चवंदी छा ते रुठो आहे चवंदा न मुड़ुसु न हे मन महेंद्रा हुए ॼटाणो ॼटु मूमल जी भला माला तमें कोन ॾिठो हे कटप जे मुड़ुसु ॾिठो हिकिड़ो त मारे करे हा मटु हिकु लॼाई काके खे ॿियो लॼाई ढटु माणे विटुंदी मेड़ा पेड़े हलाईंदो हटो तारा जीअं वटि जी मरक तो जो मन महेंद्रा। शीरी फरियाद फारसी में मिसरो त फिकड़ फरहाद फरहद कोह काफ करदा वरे शीरी का जबल कोह जो टुकिया पत्थर जो काठ जो कोहाड़ो हणे त मण जो पत्थर परे फिकड़ फरहाद फरहद कोह काफ करदा वरे अजब शीरी न्याज न्याज दस्त दरावर दिल भरे लाइ लैला हीर सोहणी मुफ़्त मूमल थी मरे। जॾहिं फरियाद आयो तॾहिं चऊं शीरी मरी वई त हे बि उन ॻाल्हि सां मरी वियो। पोइ शीरी ॻाल्हि खे उहा बि ईअं मरी वई। लीला चनेसर जी ॻाल्हि खे उहे बि पाण में भाकुर पाए मिलिया आहिनि अहिड़ा आशिक़ ईअं पाण में थी विया आहिनि वाह। हाणे साईं सोहणी सिंध जी सिंधी में मिसरो आहे त मेहराण मांदी मौत मारी दादले दरियाह में साकीअ वापसि वीर वर्दी तार ताबो थी तरे लाइ लैला हीर सोहणी मुफ़्त मूमल थी मरे शीरी ज़ुलेखा बाब भोरी बाह ब्राह्मण थी मरे। भोरी जा भोतार अलह लॻाइनि कॾहिं कोड ॾिजी फुलपुट सां भॼी उन जो अधु फारसी अधु मार्चकी हिकिड़ो फरहाद हा बिरे आशिक़ कष्ट की ता दिल हमारी भो चुकी क्या आशिकारा मोम दिल अज आतश आसरे लाइ लैला हीर सोहणी मुफ़्त मूमल थी मरे।
ससुई जो वास्तो बलोचन सां बलोची में मिसरो अदी मैं गनो की छो त उहे चरी खे गनो कोटदा मैं गनो की देस गा थम इल्ज़र थोरंदा साद करो हाणे छो न मां कीअं दिलि वापसि वरे लाए लैला हीर सोहणी मुफ्त मूमल थी मरे शीरी जुलेखा बाब भोरी बाह ब्राह्मण थी मरे हाणे ससुई जा पैत वॾी वटि जे आया त ससुई चयो त मां वटि ॾेर आहिनि ॾाढियूं ख़िदमतां कयां पर फजर जो जे उथी त न को उथी दाह करणु लॻी त अॼु छा आहे उथी आधी राति जो थी ससुई खे सार हो तुन ठाई हंध ते पहिराणियूं करे रिहाट ॾेढे सॾु मुंहिंजा पहिरियों हो त हयातीअ दार मरी वेंदुसि मामूर थी तो बिना तकरार न की वारस वलहो न की भाव भतार न की पेका न पंहिंजा कंहिंखे सूर सिधो सरदार सिर खणी सिर ते हणे कुटे पई का पार पोइ चौक बुलो चौधार माण्हू मेड़सी शहर बंबोर जा छा थी माई चए अदी मां सां ड्रोह थियो जेॾियूं मूंसां ड्रोह थियो फुरजियां वियासीं हिकु भेर था कपिड़ा हाणे फाट फिटी कंदासीं इहा वही सुहाग या कंहिंसां माणींदासीं आहल लाहींदासीं ऐं जीअरे दत ॾिसी मरां या अदी असां बि हलूं चए न अदी हाणे वरे थियूं वरो ऐं वररी अॻिते वरां जातींदसि जबल में जेसीं सत सरां जीअं मरां मुंहिंजो थींदो हज हमल चवे अदी बर में वेंदीअ छा खाईंदी पींदीअ त बेटाई चए थो चए पई त लटियूं लास कंदासीं डूंगर बोड़ ॾुखनि जो राओ उन रुञ जो वेगर करे विझंदासीं पाण उन पट जा मानियूं बोर कंदासीं लुड़का जूं छा अब्दुल लतीफ़ चवे पाणी करे पींदासीं खाई पी ख़ुशि थी जबल जागीदासीं पोइ बि मिलियो त मिलंदासीं न त घोरी जान जतन था सरायम सचो धणी थी हादी जी हिकमत पाण परवर पैदा कयो कंहिं ख़तम नबूवत मेहर मदीने मुल्क में आहे रब जी रहमत हर को हले चले ख़्याल पंहिंजे ते खसलत सभु शइ सहांगी संसार में पर हीअ महांगी आहे मोहबत कासां गॾु थियाऊं कंहिं सखे कड़ियो कुर्ब लैला जे अजुली हो उल्फत बुंड बणियो बर में थी दाए खे दहशत पुनल वठी आहे पाण सां केजी करिया कुल्फत सूर ॾेया ससुई खे ॾेर करिया डरकत मारी उमरकोट में रखिया सागेड़नि जा सत पर पट पटीहर परे करे वतन लोई मौलत पको खणी कचो रखो ससुॾे वण सोहणी खे सेखत पर हुन जो मन में हार ॾे कुर्ब वॾो कुर्बत मूमल जो महेंद्र सां केॾो प्यार वॾो परबत पर पग ॾिसी पाए में नर करे नफ़रत हीर खे मोहे विधो रांझनारी आई फूक मंझो फरहत पहुतो पंहिंजे प्यारे वटि मुंड जी मोहबत जाम तमाजी खे सोघो कयो नूरी जी निवड़त मोरशल बि ॼार हणे पियो हेकारियूं हफ़रत ॿुधी अफ़साना इश्कवरनि जा लॻी हींअर खे हैरत त करीम जे बचड़नि सां केॾो कमु कयो कुदरत पाणीअ उञारा कोठा जंहिंजे नबी सां ई निस्बत मोमिननि खे महशर में थींदी शहीदनि जी शफ़क़त सरदार संदा जन्नत थींदा वार वसीला साईं वरियाम चओ हिकु ॾींहुं हिकु जाइ ते ॿुधमि झेड़े जी झूंगार लसी ऐं चांहि पाण में कयो तेज़ तकरार चांहि चयो चुप कर तुंहिंजो मथो आहे ख़राबु मूंखे त पींदा आहिनि वॾा वॾा नर नवाब जिते हसी न हूंदा आहिनि बेहिसाब उते चनक हूंदी आहे चांहि जी लसी चयोसि हलड़ी हली तूं चांहि ऐं चरी ओताकनि में मुंहिंजी इज़त आहे ख़बर पवंदई खरी मां अंदरि छा ॾियां इंसान जो जेके पीन वरी वरी या भुल भरी लाहे छॾे लसी सां चांहि चयो चड़ाटनि कर छो थी हुल हणे तूं किनी आहे कसी कंहिंखे कान थी वणे सुबुह जो सुबुह मुख थो खणे ॾिस तूं ॻाल्हि खणे केॾो अथसि को चांहि जो लसी चयोसि हलड़ी हल तूं खरी आहे खोटी झांगीड़ा झंग तो माल कहे अचनि मोटी घर में घुर करे पीअण लसी जी लोटी चङी नथी चोटी चलाट छॾे ॾे चांहि तूं चांहि चयोसि चुप कर मथो न घणो मार मज़ूर ईंदा आहिनि मज़ूरी करणु अल हूंदी आहे मुंहिंजी पतार थोरी देरि थिए त केॾी खाईंदा आहिनि खार कच्छ ते ॿाल हूंदो माउ खे त बि नान ईंदो चवंदो मां उहो वठी ॾे वॾा तोड़े ॿार केॾो चस्को आहे चांहि जो लसी चयोसि हलड़ी हल कारी आहे किनी अंग्रेज़नि आंदो तोखे कहिड़ा दर पिनी पुराणा ग्राहक मूंखां वञा छॾी तो ता ॾिनी हर बीमारी माण्हुनि खे बदन में चांहि चयोसि चुप करे एॾी बक न बक तूं आरस पंजान सम्झ मां त लाहींदी आहे थकड़नि जो थको अञा खणे थी नको चलाट करे थी चांहि सां झेड़े जी झूंगार ॿुधी फ़क़ीर बि आयो फ़ैसिलो ताईं फज़ील सां वेही करायो चांहि तूं बि चङी आहे पर लसी बि रंग लायो ॿई भाकुर पायो सही आयो सोन थी चओ लॻंदो आहे फनकार बि आणींदो आहे सुगर बि आणींदो आहे अच्छा ये जमालदीन फ़क़ीर आरा चेके शेर शाह आरा सोरा बारा उनजी कंपेयर कुल मां कंदो आहियां छो त राग जी ख़बर मूंखे आहे सही ऐं सुगड़नि जी बि ख़बर इहे वरियाम वारा हलीमा वारा अली दोस्तारा मरिया जेके जेके सुगड़ उनजी कंपेयर कुल मां कंदो आहियां भेटुनि में बि सही पर उते चवंदा आहिनि पलो ठोमरी ॿुधाए ॿुधायो शरीफ़ सूबेदार बि वेठो रहे मां चयोसि हिकिड़े सूबेदार पकड़िया डाकू चए काथो जो मुरीदां चए भर चूंडियो हणो ख़लाफ़ न भर चूंडियो थियो धाड़ा थो ॿिए चयोसि मां हाली शरीफ़ जो अड़े हाली शरीफ़ जो धाड़ा हणो 15 ख़लाफ़ टे जो
जो साईं मां गुलाम सिंह शाह कंबरार जो अरे कंबरार जो थी दाड़ा हणे तो 20 लिटर हणे चौथे चो मां चयो घर वारी जो मुरीदां हेठि थी पियो मुंहिंजो पटे भाई अॼो का सूबेदार साईं पटे भाई अथव घर वारनि जा पर मां ॻाल्हि न कंदो असां महेसर ईअं ॾिठो पैसे खां फ़क़ीर पुछो त पैसा तो गोड़ मचायो आहे हे लुकमान फ़क़ीर जो खोखर जो पए थो आहे नसीराबाद वार जो त मुड़े कीन झेड़ो मचायो तो पैसा वॾी तो कई आहे लुटाई ॾे पैसा हिर्स जवा कंहिंखे बचाए ॾे पैसा बुरी वाठ कंहिंखे वठाए ॾे पैसा कंहिंजो कंधो काथे कटाए ॾे पैसा कंहिंजी ॾाढी काथे पटाए ॾे पैसा पियो पुटनि जे हथों कुटाए ॾे पैसा कंदे कान कंहिंसां वफ़ाए ॾे पैसा दिल्ली दोस्त कनि था दॻाए ॾे पैसा लॻो सच तोखे मठाई पैसा नाक ते संदरो ॿधाई पैसा पंहिंजे वतन खे लॼाई पैसा रुशवत नालो रखाई पैसा अलाह मोहम्मद रुसाए पैसा बाक़ी अलाह बचाई पैसा वॾो आहे ॾोही रुलाई पैसा इन ॻाल्हि जी सफ़ाई पैसा त पैसे त अदा सीधी लधो आईनो ॾिसी खणी सटियाई त सोनो या त मालिक न खई वञणी आहे मूं पंहिंजो न थो मां सुभाणे हाणे पैसो थो जवाबु ॾे त सफ़ाई कहिड़ी मां ॼाण लुकमान भाऊ मुंहिंजो नालो त बंदि कयो आहे इंसान भाऊ मां आहियां बेजान भाऊ मां बेजान भाऊ मूंखे अलाए हथ साण भाऊ सॼो ॾींहुं कंदो आहे नुक़सानु पाण भाऊ भरे भाउ भाउ खे हणे थो कान भाऊ सॼो ॾींहुं बणे ते शैतान भाऊ नथी को टके जो अरकान भाऊ त कजे कीअं घर ते गुज़रान भाऊ इहो बि मुंहिंजो ॾो न त मुंहिंजे मिलण सां ॾिसे शाइर जो मैदान भाऊ मुंहिंजे मिलण सां ॾिसे अरब ईरान भाऊ मुंहिंजे मिलण सां ख़रीद करे पढ़े पाक कलाम वारा भाऊ आहे के ॾोही गिलस्तान भाऊ इन ॻाल्हि जो पाण कर ऐलान भाऊ त कंहिं ॾे ॾोहो आहे मिठा मां चवंदो आहियां शहर मां शादी न कयो शहर वारी हिते ॿाहिरि में न रहंदी कताई बि हाणे असांजो अमरा हिकिड़ो परिणी विया 12 महीना कोन गुज़रिया त हाणे साईं ज़ाल पई थियसि ज़ाल पई मुड़ुस खे ॻाल्हि करे त पीउ पंहिंजे खे पवाए परे खट ते वेही थो खंघि करे ॿाल थो छिक भरे चवां त जॾो झेड़ो झट करे असांखे भाॻ कीअं वरे हुन पीउ खे सारो पधर में खिॾियल खट पुराणे छपर में शर्म न आयो छो देखे हरामी पुट जो हयात ॾिस ॾाढो मकर टकर वधियो अथव भेनरुनि जो अदा पर घुमी लोक सॼे में लका ॾिस कुझु पतो पवंदो पंहिंजे घर में सोच करे संभाल ससु नुंहुं सां किथे ठहियल बि न हूंदी हुजे त मुंहिंजी ॾाढी पटिजे ॿिए ॾींहं खे चांस वरी ख़बर पई पए वरी छा आहे ॾाइण मां तोरे थी ॾाढे गिला करे थी ओड़े पाड़े चवां थी त वात थी फाड़े तो छॾिया मथे ते चाढ़े मां वञां थी मुंहुं लाड़े मूंखे चढ़ियो आहे सूरनि साड़े ॿुधीरनि जो ॼारो पजारो मुंहिंजी जो मुड़ुसु मचारो माउ खे पुॼाए मां मंडे हिन दली जो दात ॾिस ॾाढो मकर चकर वधियो अथव मादियुनि जो अदा घुमी लोक सॼे में लका ॾिस पर कुझु पतो पवंदो पंहिंजे घर में सोच करे संभाल वरी कंहिं खे जाठो आहे ख़बर ॿुधी थी कान वरी छा आहे भाॼाई तुंहिंजी थी भितर हणे भाउ तुंहिंजो थो लठियूं खणे घड़ी घड़ी थो तोखे पुणे ॾिस तूं इहा ॻाल्हि कणे मूंखे नथो वेड़ो वणे असांजे अलाए छा चवंदा बाब बणे इहे भाटा तोखे बस्ट हणंदाई सफ़ा तुंहिंजो सिर खणंदाई झेड़ो विझाए झट में बाक़ी ने बचा अलाह अबो मां बि कढाई भाॼाई जो इहो हाणे छा कयूं की हल त हितां हाणे हलूं लॾे पिणे वारनि जो पाड़ो छॾे दोस्त वटि तूं सभु छॾे गाॾियूं वटि तूं हाणे गॾे अबे वारनि जो विहूं घर अॾे कोन ईंदो पंहिंजे तॾे ऐं सुकंदासीं उते असां सिर लॻे मुंहिंजो तोसां हली मुंहिंजो पे मां त ॾिस वाह महेसर ससु सहुरे जे घर कंहिं बेनसीब जो हूंदो उते ज़ाल खे ॻाल्हाए न सघंदो उते वियो कुझु मुड़ुसु ज़ाल खे ॻाल्हाए ससण लठ खईं ओ कूड़ाए तुंहिंजे खानदान जी गहबाणा तो मां फासिया त पोइ उते से गहबाणो थी वियो न हिन चयो मरी वियासीं ज़ाल चवण जे हलिया हा त मरी वियासीं ज़ाल खे मां नालो त न खणी सघंदुमि हितां टपड़ खणी वियो टाड़ी उते कम जो थी पियो सफ़ा भाड़ी न को वठी जे ॿोड़ ॿाड़ी न का हुन डांगी चाढ़ी हे खट ते वटे पियो मुछा ॾाढी हिन ससु सहुरे जी मॾी ताड़ी मुड़ुसु गैरत वारो हिन मल कई पंहिंजी मुड़ुसी सां हिन जो वठणु पलव पाउ त ॾिस ॿिए ॾींहं खे ज़ाल चयुसि भला कमु कंदे की कोन कंदे अबो मां कार्ड ॾियां थी मुछा टेड़ी वेठो आहे गिंद माना गाना गुता जनानी खणी ॿ रुचियूं शुरू कयूं मूं चई कमु करे अॿे वारा कार्ड ॾियां थी अठो ॾींहं खॾो पिया चई मां सां खिचखिच न कर असांजो बुझ मत कर टकर जो फिरो गाड़ो बढ़ाओ गन रखियो आहे लोड धमक धमचनि जो गाॾी भरियो पिया तुम्हारे को फ़ैर कर तुंहिंजो फुंडू न फाड़े विझे वरी फिरो अची पोइ चयूं त हाणे जे ॾाढो चंडो आहे असांखे न्याणी ॾे ॾिसणो आहे ॼण इहो कुतो पियो मानी खाए भली गोए ते वञे इहे कुकर विढ़ाए इहे सभु कबूतर विढ़ाए असां तोहफ़ा कईसीं असांखे न्याणीअ ॾे ॾिसणो आहे चई जेको चवंदो मूंखे कार कमु मां घरो ॿारी आंदो आहे बम अवल कंदुमि ससु सहुरे खे तमु पोइ सॼा कई ख़तमु पोइ ॾींदुमि जोए खे जम मुंहिंजो ऐलान हुयो अहम अबा माण्हू सभई मुसी विया भाती सभई सुसी विया ॼट ॾंडो खणी ॾेखारे पियो ॾाढे मुड़ुस जो ॾाकार त ॾिस
अयूब ही किसो चयो पीउ मां जो अदब हुयो पंहिंजी फतह पाण ॾियो ग़लती आहे त माफ़ कयो के मूं ते काढ़जी अदा के राज़ी थींदा कलमो पढ़ी मयसर जो घुली विछोड़े जी वात ॾिस ॾाढो मकर चकर वधियो त मादिन जो अदा घुमी लोक सॼे में लकार थो पर कुझु पतो पवंदो पंहिंजे घर में सोच करे संभाल वाड़े वाह महांग बि तुंहिंजो मिसाल माण्हू मारे कया थी पलाल सारियूं सस्तियूं महांगी कटी अहिड़ी हलाइनि हिकिड़ी हटी मिसकिन मारे कयो अथऊं पटी बुख ते बीठो आहे माल वणिया महांग बि तुंहिंजो मिसाल माण्हू मारे कया थी पलाल खंड मिठाई गुड़ जो खैर आहे 80 रुपए गैस जो सेर आहे केरु पुछे तंहिंसां वेर आहे अहिड़ो थियो हिते अंधेरा सूरनि में थो गुज़रे साल वणिया महांग बि तुंहिंजो मिसाल माण्हू मारे कई पलाल गोश्त मच्छी खे केरु हथु लाए जो ग़रीब 203 कमाए हाणे 400 रुपए मच्छी जो सेर 3 साल छा वरितो सेर गोश्त मच्छी खे केरु हथु लाए जो ग़रीब 200-300 कमाए छा बचाए काॾे वञे बचड़े वाल वणिया महांग बि तुंहिंजो मिसाल माण्हू मारे कई पलाल लीडर त लुकमान लड़ाई में पूरा हा बिजली वारनि जूं भाल भलायूं ॾींहं में 10 मिंट मस था हलायूं कुंडियुनि जा ॾोकर पाण ठाहियूं मीटर वारनि ते मॾला मलाल वणिया महांग बि तुंहिंजो मिसाल माण्हू मारे कई पलाल लीडर त लुकमान लड़ाई में पूरा कम रहिजी विया आहिनि अध में अधूरा पेट पंहिंजे लाइ आहिनि सुजाग समूरा ग़रीबनि लाइ उहे आशूरा ऐं रब खे सदा को सुवाल वणिया महांग बि तुंहिंजो मिसाल माण्हू मारे कई पलाल छॾे रंग ढंग रिहाणियूं हलियूं वयूं छॾे कहचारियूं अबाणियूं हलियूं वयूं छॾे पाड़ो पंहिंजो न्याणियूं हलियूं वयूं वॾनि ॾोकरनि ते विकाणी हली वयूं अज़ीज़नि खां प्यारो लॻो धूड़ा छो त नथो सम्झे त 15 सन जेल ते जाइ त अदालत हली वई वॾनि बुज़ुर्गनि मां बि करामत हली वई हकीमनि मां बि साईं तबाबत हली वई छो फ़क़ीर त मथे जे सूर खां बि सुहिण जो डज़न आहे त भॻ नथो सम्झे छा त 15 सन नुंहुं थी ससु खे मारे ही बि ख़बर ॿुधो खरी सहुरो थो पीर सुख छुरीअ लाइ ॼाण माॾे न फिरी पुटु चए थो पीउ खे तुंहिंजी ॻाल्हि खां कान सरी हो ज़ाल जो मारियल हो ॾिसो न नथा सम्झो 15 सन भाउ ॾे वञे थो मिटी कान हली यार अॼु मोटी वञ भाई विया पेकनि हली सुभाणे वेही कंदासीं ॻाल्हियूं खुली छो त रन पहलो नंबर वञा नथो सम्झे 15 सन अॻे मिटी मर्द कंदा हाणे जाॾे माई जी मर्दी मिटी ओड़े हवा अखियुनि में केरी अंधेरी अची वई औरत ते फेरी निबेरी अची वई वॾे फ़ैसिले में वॾेरी अची वई जेका मोए न पवंदी आहे जीअरी अची वई कीअं आई हे खुलिया ज़ुल्फ पिया आहिनि जंहिंजो गल बदन आहे भॻ नथो सम्झे छा त 15 सन सम्झे थो साहब सूबेदार आहिनि जुआरियुनि जा जमादार आहिनि उहे चोरनि सां धोध भाई वारा आहिनि वरी भुंग पुठियों भोतार आहिनि अञा त उन्हनि खे ॾिनो थो न ॾन छो नथो सम्झे 15 सन कोर्ट में कम थी त नाणो किथे थी बिना ॾोकड़नि जे पुछाणो किथे थी हाणे भाई तुंहिंजो रिहाणो किथे थी पियो कूड़ काए सचाई दफ़न आहे छो नथो सम्झे त 15 सन पुछे थो त न्याणियूं वयूं खेल ते आहिनि ईंदियूं ऐं वेंदियूं रक्षा रेल ते आहिनि अॼु वरी कार काहे वयूं तेल ते आहिनि पर हिन चई त 18 मेल ते आहिनि हेखल न उन सां साण नौकर भाई न बनो आहे नथो सम्झे त 15 सन चवण खे छॾे ॾे घणो न घुम तूं घुमण खे छॾे ॾे माठ कर आबासी कंहिंजो तोॾे करना नथो सम्झे 15 सन मज़ा ते हिकिड़ी मोहबत वारो मींहुं वञी हूं त वणनि खां नाज़ुक सिख जो नींहुं तो सड़नि सारो ॾींहुं पर उस न ॾियनि इंसान ते उन्हनि जो ताकनि ते आकिल चवनी ईंदो करे ॾिठ पिरुलियूं ॾाह पवारियूं डोरियूं डोरे ॾींदो करे मण मसनि जा मलूक चवे वटनि खणी वेंदो करे सभु विराए संगत में हिकु नेकी पाण सां नींदो घर थधो घड़ो थींदो कर त ओतनि तोखे अदबस मुंहिंजा मिठा सुभाणे त चऊं मुला ॿारनि खे मुला पियो चए त मां तकिर कयां तव्हां घटि में घटि 2 सुभाणे त चओ त सुबुह जो मखण माखी हुजे सना उफराटा खाइण वारो हे उस्ताद बस भई को सुभाणे मंझंदि जो जेरा हुजनि मच्छी जा ॿेरा हुजनि सना उफराटा खाइण वारा हे उस्ताद बस राति जो सेर अंबनि जो सेर माहो खीर सना चांवर खाइण वारो हे उस्ताद बस भई को हेॾो मवाली बि आयो पियो ॿुधो चयूं उस्ताद जो सबक़ु पको कराइजांइ चाबा पको अथनि चए मवाली झंडो हुजे हथ में डंडो हुजे मुला जो कॾो हुजे बस भई को सुभाणे उहो त डंडो मुला खे अहिड़ो हयां वधीक हाणे ॿियो छा चवां साईं असांजो जो शहीद बादशाह आयल आहे इहे 7 सिरियूं आयल आहिनि उॾरी सम्झो था साईं जी वीर पखड़ाई ओरियों ॿियो 7 सिरियूं आयल आहिनि हाणे इन जे मां मौज जे ॾिसां त मां
कमु कयो इन जो काम ड्रही पई सो उन जो काम जे मां रहण जे करे पिनी मथां गाडर 8 ॾींहं चाढ़िया त 8 ॾींहं खां पोइ मां ॾिसां त हिन दरिया जे वट ते माण्हू बीठा आहिनि त आ त अली मुश्किल कुशा जी ज़ारत कराइनि मां बि वञी मोह ॾिनो उहो 8 ॾींहं मां ठाहे छत विझी घर पुॻुमि उन राति ॾिठुमि त कंहिं महिल मुंडी थोरी निकिरी त आसमान सां लाट लॻी वञे शींहं वांगुरु हज़रत अली जी मुंडी इन ॾेखारे छॾी तंहिंखां पोइ ॿिया दुनिया जा जेके मतिलबु आहे पर मुंहिंजी घरवारी खे दम हो हिते ॾिसां पियो त हिकिड़ो फूक ॾेई फ़क़ीर बाहि ॿारे पियो फूक ॾेई उसमाए पियो त मां पहिरें पई चयोमांसि तूं सनासी आहे मुंहिंजी घरवारी खे दम आहे हिन अखियुनि जी पाड़ ॾिसी मां कुझु सनासकी कमु बि कंदो आहियां मां चयोमांसि ताईज़ जेको आहे इहो ख़तु आहे जेका दुआ या डायरेक्ट आहे दुआ घुर तूं उन सनासी दुआ घुरी मुंहिंजी 2.5 साल जीअरी ज़ाल वरी दम थियो ई कोन इहा शानशाह जी इंटरव्यू आहियां थो त जंहिं मंदो कमु करे बुराई थोरो ॻाल्हायो आहे त उन्हनि सां तादी उहा थी आहे उहा ख़बर असांखे हाणे कहिड़ा आइब कंहिंजा ॿुधायूं जेको भले कम सां आयो त उनजा भला कम अहिड़ा थिया आहिनि उहा ख़बर भई छा ॿुधायूं अॼु बि रोज़ो ॾिसे त पाण से लखनि जो ठही वियो आहे न कंहिं फोड़ी कई आहे न को पको मुज़ावरी आहे मालिक मुज़ावर जेकॾहिं हिते वेठा आहिनि त उनजी मालिकी पंहिंजी पाण करे थो ये लखनि जा लख रोज़ा ॾिसंदव तव्हांखे हिन खां रोज़ उहो अञा वणंदो पर हिन जूं सिरां त जैसलमेर जो मिस्त्री हो जे हीअ ओसारी तव्हां ॾिसी वञो चङी तरह फोटो कढियो त जैसलमेर जो हिंदुस्तानी हिते बि ओसारी अहिड़ी सिरे कान्हे ईअं न ॿियो आहे अहिड़ो मुक़बरो मियां लाल मोहम्मद सुल्तान ईअं हूंदो ईअं लाल मोहम्मद सुल्तान हूंदो छो हे मुक़ाम ॿुधायां थो बीठी आहे ऐं उन्हनि में बिल्कुलु सिरां हिन में बि हुयूं सिरां सन जूं लॻलियूं ऐं हेॾो जेको ॾखिणे पासे बगेश्वर जी पुठ में आहे उहो उहो न होॾे भाउ जेको सुल्तान हो मियां लाल मोहम्मद सुल्तान दरगाह ते वियो उन मुल्तान त उन ते अॻे फरीदो हाणे लाल आहे फरीदो लाल फरीद जो उन खां बि 7 पीढ़ी जेका ज़बान आहे ज़बान धार दवा धार अॼु ॾींहं ते हले थी पई लालण वारनि जी बि साईं कैमरामैन मनोहर सां गॾु अयाज़ अब्बासी सोच टीवी पनवाकिल।